रसूल करीम मोहतरम काबिल एहतराम SSP उमरकोट उज़ैर मेमन साहब, मोहतरम जनाब एडिशनल कमिश्नर उमरकोट, मोहतरम जनाब असिस्टेंट कमिश्नर उमरकोट, मोहतरम जनाब मोहम्मद अली रोड़ी साहब DHO उमरकोट, मुझा हिते मेंबर्स म्यूनसिपल कमेटी जा मेंबर साहिबान, साजिद शाह CMO उमरकोट, ॿिया दोस्त शागिर्द उस्ताद साहिबान, प्रेस जा दोस्त सभिनी खे अस्सलाम वालेकुम। पाकिस्तान जिंदाबाद। अॼु असां पाकिस्तान जो 78वां जश्न आज़ादी मल्हाए रहिया आहियूं। पंहिंजी दिलि जी गहराइनि सां तव्हां सभिनी खे इन ख़ुशी जे मौक़े ते दिलि जी गहराइनि सां बारोबार पेश कयां थो। अॼु ही स्पेशल 14 अगस्त जेको इन कुझु टाइम अॻु में 14 अगस्त ख़ैर हमेशह लाइ असांजा ख़ुशी जो ॾींहुं हूंदो आहे ऐं असां हमेशह इन कॉलेज जे ग्राउंड ते जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा रहिया आहियूं। पर हिन दफ़े असांजो जोश अञा वधीक तव्हांजे अखियुनि मां ऐं असांजे सभिनी दोस्तनि जे चहिरनि मां नज़र अचे थो जो असां मार्काए हक़ बनियान मरसूस जी कामयाबी खां पोइ हिकु नयो पाकिस्तान तव्हांजे साम्हूं आहे ऐं उहो पाकिस्तान जंहिं हिंदुस्तान ऐं मोदी जी सोच खे शिकस्त ॾिनी आहे, जे हमेशह असांखे हेठि ॾेखारण जी का बि कसर न छॾी। उन्हनि जा नाकाम इरादा असांजी पाक फौज जे कमांड फील्ड मार्शल आसिम मुनीर, असांजे पाक फिज़ाईअ जे सरबराह असांजे बहरिया ऐं पूरी क़ौम ऐं असांजे सुप्रीम कमांडर आसिफ अली ज़रदारी साहब, असांजे प्राइम मिनिस्टर साहब ऐं हिन पूरी क़ौम गॾिजी करे इहा जंग विड़ी ऐं उन जंग में पाकिस्तान खे फतह थी। हिकु दफ़ो ॿीहर इहा शिकस्त आई आहे इंडिया खे, हिंदुस्तान ऐं मोदी मीडिया खे, मोदी जी सॼी सोच खे, जे हमेशह इंतिहा पसंदी ऐं हमेशह ॿिए खे घटि ॾेखारण ऐं पाकिस्तान जे लाइ तमामु मनफ़ी सोच रखंदड़ जी के शिकस्त थी। इहो असांजो हिकु नओं जज़्बो, नओं जोश पाकिस्तान जे वजूद में आयो आहे। तव्हांखे इन सॼे मार्काए हक़ जी फतह ते मुबारकबाद पेश कयां थो ऐं इन सां गॾोगॾु इन 14 अगस्त जे हवाले सां कुझु गुज़ारिश कंदुसि त इहो आज़ादी जो ॾींहुं केॾो न असांजे लाइ ख़ुशि नसीब ॾींहुं आहे ऐं केॾो वॾो अज़ीम ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं असां पंहिंजे अज़ीम लीडरनि खे यादि कंदा आहियूं। अज़ीम असांजे बुज़ुर्गनि ऐं असांजे वॾनि खे यादि था कयूं, उन्हनि खे ट्रिब्यूट पेश था कयूं, उन्हनि खे सलाम पेश था कयूं, जिन केॾी वॾी क़ुर्बानी ॾेई केॾी वॾी महिनत सां इहो मुल्क हासिलु कयो। तव्हांखे असां सभिनी खे अंदाज़ो हूंदो त आज़ादी केॾी न वॾी नेमत आहे। जेकॾहिं आज़ादी जो अंदाज़ो ऐं आज़ादी जी क़ीमत पुछणी हुजे त कश्मीर जे अवाम खां पुछी वञे, कश्मीरियुनि खां पुछी वञे, या अॼु फ़लस्तीन जे मज़लूमनि खां पुछी वञे त आज़ादी छा आहे। यकीनन हिकु वॾी नेमत आहे जेका अलाह पाक असांखे नवाज़ियो आहे इन पाकिस्तान जी सूरत में। हिन जी क़दुरु कयूं ऐं इन जोश ऐं जज़्बे सां पंहिंजी तारीख़ खे यादि रखूं ऐं तारीख़ मां सबक़ पढ़ाईंदा रहूं। ऐं असां हिकिड़ी क़ुर्बानी हुननि असांजे बुज़ुर्गनि ॾिनी, हाणे असांखे इन मुल्क जी बका लाइ, इन मुल्क जी तरक़ी लाइ, इन मुल्क खे अॻिते वधाइण लाइ, इन जो बहितर फ्यूचर लाइ असांखे तालीम ते ध्यानु ॾियणो पवंदो, पाण में गॾिजी हिकु भाईचारे वारो माहौल पैदा करणो पवंदो। इन दहशतगर्दी जहिड़े हिकु अज़ीम यानी कि जेका गंदी सोच आहे उनखे शिकस्त ॾियणो पवंदो ऐं पाकिस्तान खे गॾिजी करे तव्हां ऐं असां सभु इनशाअल्लाह ता क़यामत ताईं ईअं ई हिन खे सुरखू रखंदासीं। हाणे असां सभु गॾिजी, ख़ासि करे हिते मुंहिंजा नौजवान तालिब इल्म मौजूदु आहिनि, तव्हांजे हथ में कलम आहे ऐं यकीनन ही जेका फतह थी है या एक साइंसी टेक्निकली बुनियाद ते थी है, यानी कि तरक्की
जो राज़ जेको आहे उहो तालीम आहे। तव्हां तालीम पिरायो, तव्हां पंहिंजी महिनत खे जारी रखो। ऐं उस्तादनि खे बि सलाम पेश कंदुसि जेके हिन मुश्किल वक़्त में पंहिंजे क़ीमती टाइम यानी कि सुठो तव्हांखे तालीम पिराइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। ऐं हुननि खे बि सलाम कंदुसि ऐं तव्हांखे बि ख़ासि करे स्पेशली गुज़ारिश बि कंदुसि त पंहिंजी तालीम ते ध्यानु ॾियो ऐं सोशल मीडिया जो ये जो इस्तेमाल है वो पॉजिटिव रखो, नेगेटिव सोच का बचो। ही जो असांजे मुआशरे में असांजे मुल्क में एक मूज़ी मर्ज़ जो मनशा की सूरत में या गलत एक्टिविटी की सूरत में आयो है उन्हें शिकस्त ॾियणी आहे। असां सभिनी खे गलती करे उनखां बचणो आहे ऐं उन्हें शिकस्त ॾियणी है ऐं इन मुल्क खे अॻिते खणी हलणो आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। पाकिस्तान जिंदाबाद।